अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू महाराजू किचन। अॼु असां महाराजू किचन में तव्हांजे लाइ खणी आहियूं हिकु तमामु आसान ऐं हेल्दी रेसिपी जो नालो आहे हेल्दी श्रिम्प एंड पेपर सैलेड। हीअ झिंगनि जो सैलेड ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों हिते मां खयो आहे येलो शिमला मिर्च अधु। हे वॾी साइज़ जी शिमला मिर्च आहे, इन करे मां हाफ़ थी खणां। अगरि तव्हांजी वटि जेका अवेलेबल शिमला मिर्च आहे उन जो साइज़ नंढो आहे त पोइ तव्हां हिकिड़ो पूरो बि खणी सघो था। ऐं ऑरेंज शिमला मिर्च भी खयो आहे हाफ़। रेड कलर जो शिमला मिर्च एड कयो आहे हाफ़। ऐं ग्रीन शिमला मिर्च भी हाफ़ खयो आहे। हाणे शिमला मिर्च खे चॉप करे छॾींदासीं। शिमला मिर्च खे चॉप करण खां पोइ हाणे मां खया आहिनि हिते 4 अदद मशरूम्स ऐं मशरूम्स खे भी चॉप करे छॾींदमि। थूम जी ॻड़ियूं मां हिते खयूं आहिनि 3 अदद ऐं गार्लिक क्लोव्स खे भी चङी तरह सां चॉप करे छॾींदासीं। झींगा हिते मां खया आहिनि तक़रीबन अधु किलो जे क़रीब। हाणे मां हिकु पैन में ऑलिव ऑयल ऐड कयो आहे तक़रीबन 2 टीस्पून। तव्हां अगरि ऑलिव ऑयल नथा यूज़ कयो त जेको तव्हां रेगुलर ऑयल यूज़ कंदा आहियो उहो यूज़ करे सघो था। ऑलिव ऑयल जीअं थोरो वार्म थियो त हाणे मां ऐड कयां थी पंहिंजी चॉप थियल थूम ऐं उनखे थोरी देरि जे लाइ सौते करे छॾींदासीं। थूम खे थोरो सो ऑयल में सौते करण खां पोइ हाणे मां ऐड कयां थी पंहिंजो चॉप थियल शिमला मिर्च ऐं मशरूम्स। सॉल्ट हिते मां ऐड कयो आहे 1 टीस्पून। तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ विझी सघो था। ज़ीरो विधो आहे 1 टीस्पून। सुकल धाणा विधा आहिनि 1 टेबल स्पून ऐं कुटियल ॻाढ़ा मिर्च आहिनि 1 टीस्पून। इहे सभई शयूं विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। सभी शयुनि खे मिक्स करण खां पोइ हाणे मां लीमे जो रस थी विझां 1/2 टेबल स्पून जे बराबरि। लीमे जो रस विझी असां कवर कंदासीं ऐं इनखे पचण ॾींदासीं तक़रीबन 5 मिनट्स ताईं लो फ्लेम ते। हिकु ॿिए पैन में मां थोरो सो ऑलिव ऑयल ऐड कयो आहे ऐं हाणे मां झींगा ऐड कया आहिनि ऐं झींगनि खे ऐड करण खां पोइ सॉल्ट ऐड कयो आहे 1 चुटकी जे बराबरि ऐं थोरो ब्लैक पेपर पाउडर भी ऐड करे छॾियो आहे। हाणे असां झींगनि खे फ्राई कंदासीं तक़रीबन 3 खां 4 मिनट्स ताईं, या जेसि ताईं झींगा जेके आहिनि उहे कलर चेंज करे छॾनि ऐं गोल्डन थी वञनि। जी फ्रेंड्स, झींगा तयार थी विया आहिनि। त हाणे मां झींगनि खे ऐड थी कयां पंहिंजे ऑलरेडी फ्राइड वेजिटेबल्स सां ऐं फ्राइड वेजिटेबल्स सां झींगनि खे ऐड करण खां पोइ चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे मां पंहिंजे सैलेड खे डिश आउट थी कयां हिकु प्लेटर में। आई होप तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। हिन रेसिपी खे ट्राई कजो ऐं असांखे पंहिंजी फीडबैक ॾिजो। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो, असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मां इंशाल्लाह मुलाक़ात कंदमि तव्हां सां हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।